तारकमरू में ओमनी ग्रुप ऐं संदन मुक़रर कयल एजेंटनि मुश्ताक औरतुनि खां बेनज़ इनकम सपोर्ट प्रोग्राम जे आयल पैसनि मां फी कार्ड ते 500 खां 1000 कटणु शुरू कयो। मुतासिर औरतुनि पारां ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी अॻवानी मुसम्मत कज़बानो शेख सकीना सुमिर शाज़िया उमराणी मर्दन उमर कोराई बिलाल कोराई ऐं ॿियनि कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिर औरतुनि ऐं संदन वारसनि चयो त असां सां ओमनी ग्रुप इंतज़ामिया संदन एजेंटनि वॾो ज़ुल्म कयो आहे। फी कार्ड ते 500 खां 1000 रुपयो काटे रहिया आहिनि। सरफराज़ कोरे जी मशीन आहे उते बि उन्हनि खे कल्ह फोन उन्हनि खे कई, पहिरियां हुते 300 वठे पियो, हाणे उहो बि चए थो मां 1000 वठंदुसि न, त उन्हनि मशीनूं बंदि करे छॾियूं आहिनि। हीअ बचड़ा दरपदा लॻा पिया आहिनि, इंतज़ाम जी का बि सहूलियत हिननि खे न आहे। चवनि था 3 ॾींहं चवनि था हलो पैसा कोन्हनि, बैंकूं बंदि थियूं, मशीनियूं ख़राबु आहिनि, थैला ॾेई धका हणी बुचा ॾेई कढी था छॾनि। 3 ॾींहं बंदि करे करे मोटियो था। 9000 आया आहिनि, चवनि था 1000 कटींदासीं। मुतासिरनि चयो त साण थींदड़ नाइंसाफ़ी जो इज़ालो कयो वञे, ॿी सूरत में हू रोडनि ते एहतिजाज लाइ निकिरी पवंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk